अच्छा ये लाइव चैट थींदा आहिनि। थैंक यू अहमद, तव्हां असांजे प्रोग्राम में मूंखे इलाही ख़ुशी थी। कुझु चवणु चाहींदा, कुझु शॉर्ट में मैसेज ॾियणु चाहींदा? ज़रूरु मैसेज ऐं सिंध जे माण्हुनि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त जेको ही हालात आहिनि उहे ख़ासि करे हारनि पोरियतनि जे लाइ ख़तरनाक आहिनि। इन हवाले सां पाण में जुड़ो ऐं हिक ॿिए जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल कयो ऐं कोशिशि कयो त पाण में प्यार मेट मोहबत जेको आहे उहा पैदा कयो। ऐं ॿियो मुंहिंजो मैसेज इहो हूंदो त हीउ जेको असांजो 6 डिसंबर अचे पियो कल्चर डे, इन जे हवाले सां भरपूर तयारियूं कयो। हीउ जेको कल्चर डे आहे रुगो सकाफ़त जो ॾींहुं कोन्हे, हीउ असांजे धरतीअ जे बचाइण जो बि ॾींहुं आहे। छो जो असांजे ॿेटनि ते असांजे वसीलनि ते हिकिड़ो कब्ज़ो आहे त सिंधी मीडिया ख़ासि करे मिरान टीवी हुनखे जेको आहे वधीक हाईलाइट पई करे। त तव्हां सभु जेके बि सिंधवासी आहियो, बाशूर आहियो, पंहिंजनि घरनि में पंहिंजनि ॿारनि खे हिकिड़ो जेको आहे उहो मैसेज ॾियो ऐं उन्हनि खे ॿुधायो धरतीअ जी बका जी जेका हिकिड़ी आहे उन जे लाइ जिदोजहद करियो। थैंक यू अहमद, थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम में आयो। थैंक यू सो मच फॉर